जय झूलेलाल। मातृभाषा खे वाधारो ॾियण वास्ते अची वियो आहे यूट्यूब ते सिंधी न्यूज़ चैनल। सभिनी मातृभाषा प्रेमियुनि सां वेनिती आहे त सब्सक्राइब करे हिन चैनल सां जुड़ियल सिंधियत जी शान ऐं मान वधाईंदा। त ख़बर आहे कि सिंधी समाज सिंधू महासभा खे सिंधी उत्सव जे रूप में हर साल आयोजित करण जो वरितो निर्णय। सिंधू महासभा में अनेक विषयनि ते चिंतन ऐं मंथन थियो ऐं ॾाढा सारा समाधान बि आया, जंहिंमें हिन महासभा खे अमृत जे रूप में मञियो पियो वञे। हिन लाइ सिंधी समाज सिंधू महासभा खे सिंधी उत्सव जे रूप में हर साल आयोजित करण जो वरितो निर्णय। हिन महासभा में मुख्य रूप सां इहो निर्णय वरितो वियो कि छत्तीसगढ़ स्तर ते सभी पंचायतुनि ऐं सिंधी संस्थाउनि खे संगठित करण लाइ 11 सदस्य जी सुपर कमेटीअ जो गठन कयो वियो ऐं विभिन्न समितियुनि जो गठन कयो वेंदो, जंहिंमें समाज जी योग्यता जो लाभ जेको फ़ाइदो देश सेवा में, प्रशासन में, न्यायिक सेवा में ऐं अन्य ॿियनि क्षेत्रनि में भी पंहिंजी योग्यता अनुसार सेवा ॾेई सघंदा। ऐं समाज में विभिन्न कुरीतियूं फैलियल आहिनि, उन्हनि ते गहन चर्चा ऐं वीचार थियो। विभिन्न ज़िलनि मां पधारियल असांजा मुखीगण ऐं जन सामान्य भी पंहिंजा वीचार रखियनि, जंहिंमें निर्णय इहो वरितो वियो कि विवाह करण लाइ असां कुंडलियूं न ॾिसूं बल्कि मेडिकल रिपोर्ट ॾिसूं, ताकि पैदा थियण वारो ॿारु स्वस्थ हुजे। ऐं शादीअ खां अॻु प्री वीडियो जो चलन हली पियो आहे, तंहिंते प्रतिबंध लॻायूं ऐं हिन जे अलावा मृत्यु भोज जो भी विरोध कयो वियो। त भारतीय सिंधू सभा युवा विंग जा प्रदेश अध्यक्ष चेतन तारवानी ॿुधायूं त समाज जी खूबियुनि खे असां ईअं ई व्यर्थ कोन वञण ॾींदासीं। व्यवसायनि जे अलावा, धंधनि जे अलावा ॿियनि क्षेत्रनि में भी सेवा करे समाज जी असली पहचान ॿुधाईंदासीं। त कार्यक्रम में पूज्य शदाणी दरबार जा संत डॉक्टर युधिष्ठिर लाल जी, इंदौर जा सांसद शंकर लालवानी, जबलपुर जा विधायक श्री अशोक रोहाणी, दिल्लीअ मां रवि प्रकाश टेकचंदानी, श्रीचंद सुंदरानी, रमेश वल्यानी, कन्हैयालाल छुगानी, आशूदाराम वाधवानी, वॾी मात्रा में मुखीगणनि सां सामान्य माण्हू भी उपस्थित हुया। हिन कार्यक्रम में भारतीय सिंधू सभा महिला जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी उपस्थित हुई। बिलासपुर जी सम्मानीय जन महिलाउनि विंग जूं सभु सदस्य उते उपस्थित हुयूं ऐं हुया। हिननि में प्रमुख आहे डी आहूजा, प्रकाश ग्वालानी, देवीदास वाधवानी, किशोर गेमनानी, मनोहर पमनानी, हरीश भागवानी, मुरली वाधवानी, मोहन जैसवानी, मोहन मोटवानी, जगदीश जग्यासी, धनराज आहूजा ऐं भारतीय सिंधू सभा महिला इकाईअ मां सुनीता खत्री, चंदा माखीजा, अमिता नागदेव, गरिमा साहनी, कंचन मलघानी, ट्विंकल आडवानी सभु सम्मानित माण्हू उपस्थित हुया। ख़बर खे लाइक ऐं शेयर करे सिंधियत जो मान वधायो। जय झूलेलाल।